हिकिड़ो अहिड़ो नुस्ख़ो तव्हांजे लाइ आंदो अथव जेकॾहिं तव्हां उन ते अमल कयो हिकिड़ो भेरो अमल कयो रब तव्हांजे दफ़्तर में 10 लख नेकियूं लिखंदो 10 लख तव्हांजा गुनाह बख़्शे छॾींदो 10 लख तव्हांजा दर्जा बुलंद करे छॾींदो हिकिड़ो भेरो अमल कयो तव्हांजे लाइ रब जन्नत जी माड़ी ठाहींदो इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे मुस्तदरक हाकिम में इमाम हाकिम शहीद रिया रिवायत आंदी आहे ऐं इमाम हाकिम तो चवे त हाज़ा इस्नादुन सहीहुन अला शर्त शैखैन वलम युखर्रिजा ही जेका हदीस आहे या शेखैन यानी बुखारी ऐं मुस्लिम जे शर्तन ते सही हदीस आहे हदीस जो रावी आहे हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला सैयदना उमर तो फरमाए त मन दखल सूक हज़रत उमर चयो त मदीने वारे साईं खां मूं पाण ॿुधो हुज़ूर जन फरमायो मन दखल सूक जेको बाज़ार में घिड़ियो बाज़ार में वियो फकार पोइ हीअ दुआ पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर जेको बाज़ार में दाख़िल थियो ऐं इहा दुआ पढ़ी साईं था फरमाइनि कतबल्लाहु लहु अल्फ अल्फ हसनतिन रब उन जे लाइ 10 लख नेकियूं लिखे थो वमहा अन्हु अल्फ अल्फ सय्यतिन रब उन जूं 10 लख मतायूं मेरायूं गुनाह मेटे थो छॾे ورفع له ألف ألف درجة رب كريم ان جي لاءِ 10 لک درجا بلند ٿو ڪري وبنا له بيتا في الجنة رب ان جي لاءِ جنت ۾ گھر ٺاهي ٿو ڍير ڏاڍي تو ياد لکي وي ها ها